हैदराबाद रेंज में पुलिस डिपार्टमेंट के मुख्तलिफ ऑफिसरनि ऐं एहलकारनि जे तरक़ियुनि जे सिलसिले में डिपार्टमेंटल प्रोमोशन कमेटी के मुख्तलिफ इजलासनि में केतिरनि ई एहलकारनि खे तरक़ियूं ॾिनियूं वयूं। काल सब इंस्पेक्टर मां इंस्पेक्टर की तरक्की माणींदड़ एहलकारनि खे अगली रैंक लगाइण वारी तकरीब पुलिस हेडक्वार्टर हैदराबाद में मुनक़िद कई वई। तकरीब की सदारत DIG हैदराबाद तारिक धारे जो कई, जॾहिं त तकरीब में रेंज के समूरनि SSPs पिणु शिरकत कई। तकरीब में टोटल 33 एहलकारनि खे सब इंस्पेक्टर मां इंस्पेक्टर रैंक लगाई वई। उन मौके ते खिताब कंदे DIG हैदराबाद चयो त पुलिस जे ड्यूटी में शामिल आहे त अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। उन सिलसिले में तारिक धारे जो चयो त जिन तरक़ी माणी आहे उहे पुलिस इन्वेस्टिगेशन ऐं पुलिसिंग में पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं क्रिमिनल्स खे कोर्टनि मां सज़ाऊं मिली सघनि। हुन चयो त सिपाही खां वठी आला अमलदारनि ताईं पुलिस में कमु कंदड़ समूरनि एहलकारनि जो हक़ आहे त हू तरक़ियूं माणीनि ऐं अगली रैंक में शामिल थियनि। हुन चयो त पुलिस अवाम जे ख़िदमत करण लाइ कोशिशूं करे ऐं अवाम जो एतमाद बहाल करे। मुख्तियार बुरफ़त, इबरत न्यूज़, हैदराबाद।